करमपुर मावा सां बाहि वाक़े जी ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर कांटा स्टैंड ते बिजली जी एलईडी तारुनि मां चिणग उथण सबबि भूरल मल्क जे मुर्गियुनि जी दुकान खे बाहि वकोड़े वई। दुकान जो फर्नीचर ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो आहे। बाहि सबबि हज़ारे रुपयनि जो नुक़सानु। इतला बावजूद टंगवाणी फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण वारे हंधि न पहुतो। शहरनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाए इलाइक़े खे वधीक नुक़सान खां बचाए वरितो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।